नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मोरो में ख़बर ॾींदा हलूं त ॻोठ मलिक जे रवासी गवर्नर खोखर पंहिंजे बीमार भाउ नदीम अख्तर खोखर सां गॾिजी एहतजाज मुज़ाहिरो कंदे ॿुधायो आहे त मुंहिंजो भाउ नदीम अख्तर खोखर जहिड़े जी बीमारी में मुब्तला आहे, जंहिंजो मूं पंहिंजे वसार मोरो दादू नौशरो फिरोज़ हैदराबाद कराची जी जना अस्पताल गंबट अस्पताल समेत ॿिनि काफ़ियुनि अस्पतालनि मां इलाज कराइण लाइ मूं पंहिंजे घर जो अलतल वेकिरो करे छॾियो, पर को बि फ़र्क़ु न पियो। हिन वक़्तु डॉक्टरनि जो चवणु आहे त भाउ जो जहिड़ो तब्दील थींदो, जंहिंजो 10 लाख रुपया खां मथे ख़र्च थींदो। जंहिंखां पोइ मूं मोरो में कणक जे वापारी सेठ वासू वाणियो खे 144 कणक जूं बोरियूं अमानत तौर ॾिनियूं। हाणे मां भाउ जे इलाज लाइ अन पियल कणक जा पैसा घुरिया, जंहिं ते वासू वाणी जो पुटु मूंखे पैसा ॾियण बजाए कूड़ा केस दाख़िल करण जूं धमकियूं ॾेई रहियो, जंहिं सबबु परेशान आहियां। मां मिसकीन आहियां, मूं वटि कुझु बि ख़र्च लाइ कोन। हिन वसारनि खां घुर कई त मूंखे वासू वाणी खां पंहिंजो हक़ ॾियारियो वञे, जीअं मां पंहिंजे भाउ जो इलाज कराए उनजी ज़िंदगी बचाए सघां। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।